अलैहिस्सलाम बढ़ाइण में कम अची। और जॾहिं ॾिठो त मौला हुनखे बददुआ ॾिनी सकलत का उम्मो, तुंहिंजी मां तुंहिंजे गम में वेही। अरबन में हिकु मेड़ो आहे, यानी मरे शाल सिंधीअ में मरे शाल, तुंहिंजी मां तुंहिंजे गम में वेही। त पर अरब पाण ई वेठा हो, इंसान खे मां ते काई ॻाल्हि पई न थिए त बुरो लॻो। त हुनखे चवणु लॻो, या हुसैन अब्न अली, ए अली जा फज़ल हुसैन, लौ कान काइलन गैरुका मिनल अरब काइलन मन कान लरदत्तु मिस्लहा वलाकिन मालिय सबील इला ज़िक्र उम्मिका इल्ला खैरा। चवणु लॻो हुर, हाणे हुर जो चेंजिंग पॉइंट जेको थियो आहे नी, हुनजी अवधियत जेकी थी आहे इतां ज़ाहिर थी थिए। त चवणु लॻो मौला हुसैन खे, ए मौला हुसैन, अगरि तव्हां खां अलावा कोई अरब जो बहादुर में बहादुर शख्स मूंखे इहो चए हा त तुंहिंजी मां तुंहिंजे गम में वेहे, त लरदत्तु मिस्लहा, मां बि इहो ई जवाबु ॾियां त तुंहिंजी मां बि तुंहिंजे गम में वेहे। वलाकिन मालिय सबील इला ज़िक्र उम्मिका इल्ला खैरा। पर हुसैन, मां तव्हांजी मां जो ज़िक्र नथो करे सघां, मां तव्हांजी मां अमड़ फातिमा जो ज़िक्र नथो करे सघां। जॾहिं मूंखे फातिमा जो ज़िक्र करणो पवंदो ख़ैर जे ज़रिए करे, तुंहिंजी मां अॻे ई ॾुखायल आहे, मां हुनखे चवां त तूं हुसैन जे गम में। इहो उलमा फरमाइनि था, इहो अहम हिसो हुयो ऐं हुसैन ॼाणे पियो, हुसैन जोहरी हुयो त हुनजे अंदरि हिकिड़ो अहिड़ो गोहर मौजूदु आहे जेके खोलण लाइ मूंखे पंहिंजी मां जी इज़त खे साम्हूं आणो। यानी मौला हुसैन जो जुमिलो चई करे हिकु वॾो दाव हूंदो आहे त मां पंहिंजी मां जो ज़िक्र कयां त हे मुंहिंजी अमड़ जो ज़िक्र करे थो या न। मौला चएसि तुंहिंजी मां तुंहिंजे गम में वेही। हुन जवाब में वराणी या न ॾिनी, नऊज़ बिल्लाह गुस्ताखी करे आ कि मौला अगरि तव्हां खां अलावा कोई हुजे हा, मां हुनखे चवां तुंहिंजी मां तुंहिंजे गम में वेही, पर तव्हांजी अमड़ जो ज़िक्र त ख़ैर सां। हीअ फातिमा आहे जेके हुर खे अलैहिस्सलाम